भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं न जाऊंगा खाली। भर दो झोली मेरी या मोहम्मद। शहीद अमजद फरीद साबरी साहब 23 दिसंबर 1976 में कराची में मशहूर कवाल गुलाम फरीद साबरी जे घर में जन्म वरितो। ॻाल्हि कंदासीं संदसि ख़ानदान जी त संदसि चचा मक़बूल अहमद साबरी ऐं संदसि पीउ गुलाम फरीद साबरी तमामु वॾा कवाल हुआ। साबरी भाइरनि खे साबरी घराणे जो तसलसुल मियां तानसेन खां अचे पियो। अमजद साबरी 9 सालनि जी ॼमार में कवाली सिखणु शुरू कई ऐं 12 सालनि जी उमिरि में पंहिंजी वालिद साहब सां गॾु स्टेज ते परफॉर्मेंस कई। अमजद फरीद साबरी जी शुरूआती पढ़ाई शहर कराची में थी। इंटरमीडिएट खां पोइ आला तालीम हासिल करण लाइ ऑस्ट्रेलिया रवाना थी विया। अमजद साबरी जी तालीम अञा मुकमल न थी हुई त 1994 में संदसि वालिद जी वफ़ात थी वई। वालिद जी वफ़ात खां पोइ पाकिस्तान में अची अमजद साबरी कवाल ते रियाज़ करणु शुरू करे ॾिनो ऐं 1996 में हुन पंहिंजे वालिद जी कवाली ताजदारे हरम खे नई तर्ज़ सां ॻायो। जेको माण्हुनि खे तमामु पसंदि आयो। उनखां पोइ भर दो झोली मेरी या मोहम्मद, मन कुंतो मौला, फ़ाज़ा अली मौला, न पूछिए कि क्या हुसैन है जहिड़ा मशहूर कवाली नए तिर्ज़ सां पेश कयो। भारत में मशहूर सिंगर सोनू निगम ऐं अमजद साबरी तमामु वेझा दोस्त हुआ। सोनू निगम ऐं अमजद साबरी पाकिस्तान में लाइव परफॉर्मेंस बि कई। इश्क जैसे है एक आंधी, इश्क है एक तूफान, इश्क के आगे बेबस है दुनिया में हर इंसान। इश्क में सब दीवाने हैं, इश्क में सब हैरान, इश्क में सब कुछ मुश्किल है, इश्क में सब आसान। देखो प्यारे तुमसे मिलके दिल का है जो हाल क्या करे, हो गया है जैसा ये कमाल क्या करे। तुमसे मिलके दिल का है जो हाल क्या करे, हो गया है कैसा ये कमाल क्या करे। तुम करा 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 तुम करा। अमजद साबरी सां माण्हुनि जी एतिरी त चाहत हूंदी हुई जो हू जिते बि लाइव परफॉर्मेंस कंदो हो उते लखनि माण्हुनि जो मजमूओ उनखे ॿुधण लाइ गॾु थी वेंदो हो। टीवी चैनल्स ते मॉर्निंग शोज़ जी ही ज़रूरत बणिजी वियो हो ऐं ख़ासि करे रमज़ान ट्रांसमिशन में त स्पेशली अमजद साबरी खे घुरायो वेंदो हो। अमजद साबरी साहब पठान घराणे मां पंहिंजी पसंदि जो परिणो कयो ऐं उन मां हुनखे 4 ॿार थिया ऐं 22 जून 2016 में अमजद फरीद साबरी साहब जॾहिं स्टूडियो वञी रहिया हुआ त मोटरसाइकिल ते सवार 2 ॼणनि अमजद साबरी खे शहीद करे छॾियो। संदसि ॻायल आख़िरी नात ए सब्ज़ गुंबद वाले हो। आजा ना रसूल अल्लाह, रोशन मेरी तुर्बत को लिल्लाह जरा करना। जब वक्त नज़ा आए आका, दीदार अता करना। बेशक अमजद फरीद साबरी साहब जो ख़ाल
कॾहिं बि भरिजी न सघंदो। दर पे आया हूँ बनकर सवाली, कुछ नवाज़ों का वक्ती हर हर जन्म वर को